अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पेश कयो पियो वञे। छंछरु 15 जून ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर हबीब लगारी। सभ खां पहिरियां विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते नज़र। सिंध जी 12 खरब 17 अरब रुपयनि जी बजट पेश, पघारनि में 15% वाध, हज़ारे नौकरियूं ॾियण जो ऐलान। अपोज़िशन जो वॾे वज़ीर जी बजट तक़रीर दौरान ऐवान में सख़्त गोड़। मेलनि, मलाखड़नि ऐं ॿियनि सक़ाफ़ती सरगर्मियुनि लाइ 45 करोड़ 41 लख रुपया मुख़्तस। गुरबत घटाइण वारे प्रोग्राम लाइ 12 अरब रुपया पिण रखिया विया। सिंध में 17 नवां डिग्री कॉलेज ऐं 3 यूनिवर्सिटियुनि जा कैंपस ठाहिण जो ऐलान। सूबाई तरक़ियाती प्रोग्राम में 46 अरबनि जूं 852 नयूं स्कीमूं शामिल। डॉलर जी ऊंची उॾार जारी, 157 रुपया 50 पैसनि जो थी वियो। सिंध जे अज़ीम ॾाहे रसूल बख्श पली ईजे जी अॼु पहिरीं वरसी मल्हाइबी। कराची में प्रोग्राम रथियल। हैदराबाद सेशन कोर्ट साम्हूं हथियारबंदनि जी वहशाणी कार्रवाई। 2 भाइरनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। नेब फरियाल टालपुर खे इस्लामाबाद मां नेठ गिरफ़्तार करे वरितो। ज़रदारी हाउस खे सब जेल जो दर्जो ॾिनो वियो। आसिफ ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान खे सलाह आहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। वैशी जवाबदारनि हथां लॼा लुट जो निशानो बणियल जमना सामी जी कंहिं बि वारसी न कई। इंसानी हक़नि जे लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमनि जा अॻुवान बि मुंहुं मोड़े विया। समाजी अॻुवान पिण सिर्फ़ सेल्फियुनि ताईं महदूद। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट बरक़रार, फ़सुल बि न थी सघिया। आबादगारनि खे नुक़सान। पीअण जो पाणी अणलभ थियण जे करे चौपाए माल जी ज़िंदगी पिण दाव ते लॻी वई। इंसानी जानियुनि खे बि ख़तरो। नाम्यारो कहाणीकार, नावल नवीस ऐं ड्रामा निगार नूर घलो पिण लाॾाणो करे वियो संसि हैदराबाद में तदफ़ीन। अलण फ़क़ीर जो भाउ रज़ा अलण पिण हमेशह लाइ विछड़ी वियो। नवाबशाह में 6 इंसानी ज़िंदगियूं गड़काईंदड़ खूनी तकरार नेठ ख़तम। उमिरि क़ैद काटींदड़ बि आज़ाद थी वियो। सिंधड़ी पुलिस जो ख़ानगी जेल ते छापो, 13 हारी बाज़ियाब। डिघड़ी में डिलीवरी बाद औरत जी हालत ख़राब, झुॾे में एहतिजाज। हैदराबाद में नाले वारी फनकारा शाहिदा परवीन जो घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज। HIV जी रोकथाम में हुकूमती कोशिशूं नाकाफ़ी करार। आमरे वेझो गुम थियल नौजवान जो पाणी जी खॾ मां लाश मिलियो। चेल्हार वेझो नारी खूह में टिपो ॾेई ख़ुदकशी करे छॾी। कोट ग़ुलाम मोहम्मद में पिण नारी पाण खे बाहि ॾेई मुबियाना तौरु आपघात कयो। हाणे पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध हुकूमत तरफ़ां सिंध जी सालियानी बजट पेश कई वई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बिना खोट वारी बजट पेश कई। वफ़ाक़ी मुंतक़िलियुनि जो काथो 835 अरब रुपया। सूबाई रेवेन्यू टारगेट वधाए 355 अरब रुपया कयो वियो। अमन अमान, सिहत ऐं तालीम जी बजट में वाध। सखर में 200 बिस्तरनि जी इस्पताल ठाहिण जो ऐलान कयो वियो।
डॉक्टरनि लाइ पिणु स्पेशल हेल्थ केयर अलाउंस ॾियण जो ऐलान कयो वियो। शहीद पुलिस एहलकारनि जे वारिसनि लाइ मुआवज़ो 50 लख मां वधाए 1 करोड़ रुपया कयो वियो। 570 ॻोठनि खे बिजली फ़राहमी लाइ 59 करोड़ रुपया ॾिना वेंदा। जॾहिं त सिंध में हज़ारे नौकरियूं ॾियण जो पिणु ऐलान कयो वियो। सिंध जी 12 खरब 17 अरब रुपयनि जी बजट में नौकरियुनि वारो ऐलान हिकु अहम क़दम ज़रूर आहे, पर गुज़िरियल साल पिणु सिंध हुकूमत 40,000 नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो हो, जिन मां अञा ताईं नौकरियूं बेरोज़गार नौजवाननि खे न मिली सघियूं आहिनि। जंहिं खां पोइ मौजूदा बजट में सरकारी नौकरियूं ॾियण वारो ऐलान सवालिया निशान बणियल आहे। ग़रीबनि खे मुश्किलातुनि में विझंदड़ हुकूमत गुरबत घटाइण वारे प्रोग्राम लाइ 12 अरब रुपया पिणु रखी छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी पारां पेश कयल बजट में 12 अरब रुपया ग़िज़ाई खोट ऐं ॿारनि जी वाध वीझ में घटिताई ते ज़ाब्तो आणण लाइ ख़र्च कया वेंदा। जॾहिं त सिंध में 17 नवां डिग्री कॉलेज ऐं 3 यूनिवर्सिटियुनि जा कैंपस ठाहिण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। कराची में 3, हैदराबाद, उमरकोट, सखर ऐं सांगड़ में हिकु नओं कॉलेज ठाहियो वेंदो। जामशोरो, शिकारपुर, जैकमाबाद में नवां कॉलेज ठहंदा। IBS सखर में रोबोटिक सेंटर ठहंदो। थर में NAD यूनिवर्सिटी जो कैंपस ऐं थर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खोलियो वेंदो। सिंध में 17 नवां डिग्री कॉलेज ऐं 3 यूनिवर्सिटियुनि जा कैंपस ठाहिण जो ऐलान पिणु सुठो क़दम आहे, पर सिंध जे शहरनि में मौजूद कॉलेजनि जी कारकर्दगी पिणु सवालिया बणियल आहे। उन सां गॾोगॾु कॉलेजनि में मौजूद लाइब्रेरियूं पिणु सवालिया बणियल आहिनि, छो त उन्हनि में न त के किताब अचनि था, न वरी उन्हनि लाइ का बजट ॾिनी वञे थी। बजट तक़रीर दौरान ऐवान में मुखालिफ़ धुर सख़्त एहतजाज कयो। नेब जी टीम आख़िरकार फरियाल टालपुर खे करप्शन इल्ज़ाम में गिरफ़्तार करे वरितो। फरियाल टालपुर खे इस्लामाबाद में संस रिहाइशगाह ज़रदारी हाउस वटां गिरफ़्तार कयो। खेसि नेब ऑफिस बदिरां घर में ई नज़रबंद कयो वियो। अॼु खेसि एहतसाब अदालत में पेश कयो वेंदो। जॾहिं त फरियाल टालपुर जी गिरफ़्तारी ते रद्द अमल जो इज़हार कंदे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान खे सलाह आहे त इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। यादि रहे त आसिफ अली ज़रदारी पाण पिणु गिरफ़्तार थियल आहे। नेब लाहौर जी कार्रवाई सूबाई वज़ीर सब्तैन ख़ान गिरफ़्तार। सूबाई वज़ीर खे चन्यूट में गैर क़ानूनी ठीका ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। सिंध जे अज़ीम ॾाहे रसूल बख़्श पलीजो जी अॼु पहिरीं वरसी मल्हाई वेंदी। वरसी जी मुनासिबत सां क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कराची आर्ट काउंसिल में तक़रीब रथियल आहे, जंहिंजी सदारत अयाज़ लतीफ़ पलीजो कंदो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त रसूल बख़्श पलीजो मुल्क ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ तारीख़ी जदोजहद कई। हैदराबाद सीशन कोर्ट साम्हूं हथियार बंदनि हथां 2 भाइरनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। ॻोठ सूफ़ ख़ान हाजाणो जा अली मोहम्मद ऐं माशूक हाजाणो ॿुधणी ते आया त अदालती गेट आॾो हमिलो थियो। हमले में 2 ॼणा क़त्ल थी विया। संदन सौट पिणु ज़ख़्मी थी पियो। डॉलर मुसलसल महांगो थी रहियो आहे। डॉलर जी क़ीमत हाणे 157 रुपया 50 पैसा थी वई आहे, जॾहिं त डॉलर ते ज़ाब्ते लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम नाहिनि खयां। PP वफ़द मेंगल वटि पहुतो अपोज़िशन में शामिल थियण जी दावत, जॾहिं त अख़्तर मेंगल चयो आहे त
खंभे गुम कयल माण्हुनि लाइ ख़ासि कानून साज़ी सां मसइला हल थी सघनि था। पीपी जे वफ़द सां ॻाल्हाईंदे हुन जो वधीक चवणु हो त ईंदड़ ॾींहनि में हुकूमत सां गॾु न रहूं। असां पंहिंजा नुक़्ता पीपी जे अॻियां रखिया आहिनि। पीपी ॿियनि अपोज़िशन पार्टियुनि सां ॻाल्हाईंदी। ईंदड़ कुझु ॾींहनि में गॾियल अपोज़िशन सां ॻाल्हि थी सघे थी। सभई मसइला हल थियण खां सवाइ तरक़ी जा मसइला हल नथा थी सघनि। खंभे गुम कयल माण्हुनि बलूचिस्तान लाइ ख़ासि कानून साज़ी सां मसइला हल थी सघनि था। हुन जो वधीक चवणु हो त मुंहिंजे मुतालबनि जी हिमायत लाइ मुआहिदो कयो वञे। हुकूमत असांजे मुतालबनि ते का बि अॻिभराई न ॾेखारी। असांजा शर्त मञी वठो त असां अपोज़िशन में अचण लाइ तयारु आहियूं। पीपी अॻवान सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो तरफ़ां वफ़द मुलाक़ात लाइ आयो। मां उन जो थोराइतो आहियां। हुन चयो त असांजी कोशिशि आहे त जमहूरी इदारा मज़बूत थियनि। असां पंहिंजी पार्टी जी मजलिस आमला अॻियां समूरी ॻाल्हि रखंदासीं। राजा परवेज़ अशरफ उन मौक़े ते चयो त हालतूं गंभीर आहिनि, मुल्क खे नुक़सानु थी सघे थो। हुन चयो त इन करे फ़ैसिलो कयो आहे त सभिनी सां ॻाल्हायूं। अख़्तर मेंगल चयो त हुकूमत सां अॻु बि 6 नुक़्तनि ते मुआहिदो थियो हो। सदारती इलेक्शन में वधीक 9 नुक़्ता रखिया विया। राजा परवेज़ अशरफ चयो त हीअ पहिरीं हुकूमत ॾिठी आहे जेका अपोज़िशन सां ॻाल्हाइण नथी ॾे। टंडे मोहम्मद ख़ान में लॼालूट जो निशानो बणायल जमना सामी जी हालत बदस्तूर ख़राब आहे। जॾहिं त हू हलण फिरण खां पिण लाचार बणियल आहे। सिंध सरकार इलाज वारो ऐलान कयो हो पर उहो बि अणपूरो रहिजी वियो आहे। जॾहिं त हफ़्तो अॻु टंडे मोहम्मद ख़ान में 2 जवाबदारनि जमना खे नशो पीआरे ॾाढाई जो निशानो बणायो हो। सरकारी ऐलान बावजूदि संस इलाज न थी सघियो आहे, जंहिं करे हूअ तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। मासूम नीगरी लाइ अञा ताईं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अॻवाननि बि को ॿूटो न ॿारियो आहे, न वरी हुननि के क़दम खंया आहिनि। जॾहिं त औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ औरत अॻवान पिण ख़ामोश आहिनि। पाण खे समाजी अॻवान सॾाईंदड़ ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ माण्हू बि ख़ामोश आहिनि, जंहिं ते समाज में केतिरा ई सुवाल उथी रहिया आहिनि। मुसलसल हफ़्ते खां तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदड़ जमना जो मुनासिब इलाज बि न थी सघियो आहे, जंहिं करे हूअ ज़हनी तौर परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं हूअ अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। जमना जे वालिद मिठू चयो आहे त मुंहिंजी न्याणी जो इलाज कराए संस ज़िंदगी बचाई वञे। जॾहिं त SSP जो चवणु आहे त झूपड़ी ते अहलकार मुक़ररु कया विया आहिनि त जीअं संस हिफ़ाज़त थी सघे, पर अञा ताईं जवाबदारनि खे का बि सज़ा न मिली आहे, जंहिंजे करे तकड़ो इंसाफ़ मिलण बि सुवालिया बणियल आहे। इंसाफ़ ॾियारण जी दावा कंदड़ हुकूमत तोड़े तब्दीली सरकार बि अञा ताईं के क़दम न खंया आहिनि। हिन समाज जा माण्हू तोड़े जो वॾे वक़्त खां ख़ामोश रहंदा अचनि। हू त पंहिंजे हक़नि लाइ बि आवाज़ न आहिनि उथारींदा, पर इंसान जे दावेदारनि जी ख़ामोशी केतिरा ई सुवाल उथारे थी। उहे माण्हू जेके इंसानी हक़नि जी दावा कंदा हुजनि, जेके मुख़्तलिफ़ NGOs में पंहिंजा फंड सिर्फ़ इन लाइ मंज़ूर कराईंदा हुजनि त असीं सिंध जे माण्हुनि जा वारिस आहियूं, ऐं उहे जॾहिं ख़ामोश थी वञनि त उनखां वॾो ॿियो भला कहिड़ो अलमियो हूंदो। सियासी तौर सरगर्म माण्हू सिर्फ़ सेल्फनि ताईं महदूद थी वञनि ऐं सॼी राति इस्पतालनि में मौजूदु हुजण खां पोइ वरी ॿीहर वाक़े खे विसारे छॾनि त पोइ माण्हू भला दाह ॾे बि त कंहिंखे ॾे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जमना जो इलाज करायो वञे ऐं उन्हनि खां बि पुछाणो करायो वञे जेके इंसानी हक़नि लाइ जुड़ियल तनज़ीमनि जा सरवाण आहिनि ऐं जेके
तब्दीली जी तंद जूं ॻाल्हियूं कनि था, पर पंहिंजे वजूद में ॾाढा निढड़ा आहिनि। सॼी सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे। पीअण जो पाणी बि अणलभ थींदो पियो वञे। सिंध जी साहिली पट्टी में केतिरा ई ॻोठ वीरान थी विया आहिनि। जिते काल वॾियूं वॾियूं आबादियूं हुयूं, अॼु उते वीरानी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। वीरान घटियूं ऐं वीरान घर हाणे सिर्फ़ु इहो सुवाल कनि था त पाणी मिलंदो बि सही अलाए न। मुसलसल पाणी जी खोट खे मुंहुं ॾींदड़ बदीन ज़िलो बि भड़भाग बणियल आहे। बदीन ज़िले जे माण्हुनि खे पीअण जो पाणी फ़राहम करण लाइ अञा ताईं कंहिं बि के क़दम न आहिनि खयां। सॼी ज़िंदगी ग़रीब मिसकीन माण्हुनि जे हक़नि लाइ जा खोड़ींदड़ शहीद फाज़ल राहू जे मोभी पुट इस्माइल राहू बि पीपी में वज़ारत मिलण खां पोइ पंहिंजे तक जे माण्हुनि खे ॼण त विसारे छॾियो आहे। फातिहा ऐं शादियुनि ते शिरकत कंदड़ उहो माण्हू असेंबली में पीअण जे पाणी लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु बि न आहे। शेर सिंध जो लक़ब पंहिंजे नाले पुठियां लॻाईंदड़ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि हाण बदीन जे पाणी लाइ को आवाज़ नथो उथारे। मुरझर फारम जेको चवनि था त अवाम जी तफ़रीह लाइ जोड़ियो वियो हो, उहो बि संस मिल्कियत बणियल आहे। मुसलसल चूंडियल नुमाइंदनि जी ख़ामोशी इहो ज़ाहिर करे थी त उन्हनि खे अवाम सां का बि दिलचस्पी न आहे। अली हसन ज़रदारी जे तक धाबेजी वारे इलाइक़े में पीअण जो पाणी अणलभ बणियल आहे। धाबीजी में पीअण जे पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ रहवासियुनि काल्ह बि एहतिजाज कयो ऐं रहवासियुनि चयो पिए त असांखे पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वञे। नवाब वली मोहम्मद में पीअण जे पाणी जो बहरान बरक़रार आहे। लुंडकी माइनर जे आबादगारनि काल्ह बि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी जान मोहम्मद राहू, वाहिद राहू, शेर मोहम्मद जमाली, रसूल बख्श खोसो, डॉक्टर अलह रखियो कलहड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते आबादगारनि इहो मुतालबो कयो त पीअण जो पाणी ॾिनो वञे। चंबड़ जी ज़ोर शाख में पिण अञा ताईं पाणी नाहे पहुतो। आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ आबादगारनि ग़ुलाम मोहिउद्दीन, मग़लूब लगारी ऐं ॿियनि चयो त शाख में पाणी जी खोट ख़तम करे असांखे नुक़सान खां बचायो वञे। कुबो सईद खान में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाज कयो, जॾहिं त उन मौक़े ते हिकु आबादगार पाण खे बाह ॾेई साण जी कोशिश पिण कई। सैफुल्लाह मगसी कैनाल मां निकिरंदड़ शाखनि जे आबादगारनि बस स्टैंड ते टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। उन मौक़े ते हिकु आबादगार पाण खे बाह ॾेई साण जी कोशिश कई। शमन मगसी पाण खे बाह ॾियण जी कोशिश कई त मुज़ाहिरीन खेसि बचाए वरितो। बाडह में पिण पाणी जी खोट बरक़रार आहे। पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ नूर मोहम्मद बुलेदी ॿुधायो त पाणी खोट सबबि सारियाल फसल पोखे न सघिया आहियूं। वाही पांधी में पाणी फ़राहमी मुअतल थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी धरणो हयो। हमेशह लाइ विछड़ी वियल नाले वारे कहाणीकार, ड्रामा नवीस ऐं नावल निगार नूर गहलो खे काल्ह हैदराबाद में मिटी माव हवाले कयो वियो। काफ़ी अरसो बीमार रहण बाद 71 वरहनि जी ॼमार में हमेशह लाइ विछड़ी वियल नूर गहलो जी जनाज़े नमाज़ हैदराबाद जे हुसैनाबाद वारे इलाइक़े में अदा कई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, वारसनि वॾे अंग में शिरकत कई। नूर हैदराबाद में उस्ताद तौर ख़िदमतूं पेश कयूं। हूअ सिंधी अदबी संघ जो सरगर्म कारकुन पिण रहियो। हुन हम टीवी, PTV समेत मुख़्तलिफ़
टीवी चैनलनि ते मशहूर ड्रामा लिखिया। संस कहाणी ते ॿधल किताब टुटल शीशा ऐं आङरियूं मां ज़िंदा रहंदुसि छपजी पधरा थिया। हुन शाइरी सां गॾु मज़ाह जो अदब बि तख़लीक़ कयो। संस केतिरा ई किताब अणछपियल आहिनि। हुन जे लाॾाणे ते सिंधी अदबी संगत 3 ॾींहनि जे सोग जो पिणु ऐलान कयो। मशहूर रागी अलण फ़क़ीर जो भाउ रज़ा अलण पिणु लाॾाणो करे वियो। नाले वारे फनकार मरहूम अलण फ़क़ीर जो भाउ मांझनि जो रहवासी 60 वरहनि जो नाले वारो फनकार ग़ुलाम रज़ा मंगणहार उर्फ़ रज़ा अलण फ़क़ीर खे हैदराबाद जे घर में ओचितो दिलि जो दौरो पइजी वियो, जंहिंखे संस पुटनि बेहोशी वारी हालत में हैदराबाद जे इस्पताल में आंदो, जिते डॉक्टरनि संस फ़ौत थियण जी तस्दीक कई, जंहिं ते घर में कोहराम मची वियो। जॾहिं त मांझंदे भरपासे में सोग जी लहर छाइजी वई। रज़ा अलण नाले वारे फनकार मरहूम अलण फ़क़ीर जे चइनि भाइरनि मां ॿियो नंबर भाउ हो। अलण फ़क़ीर जे विछोड़े खां पोइ रज़ा अली पंहिंजो नालो भाउ जी निस्बत सां रज़ा अलण फ़क़ीर रखियो ऐं हुन राग जी शुरूआत PTV ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां कई। हुन जो 70 जे ॾहाके में A कैटेगरी जे फनकारनि में शुमार थींदो हो, जंहिं केतिरियूं ई लतीफ़ जूं वायूं ॻायूं ऐं संस ॻायल काफ़ियुनि तां घणी मशहूरी माणी। रज़ा अलण फ़क़ीर राग जी सिख्या उस्ताद मोहम्मद यूसुफ खां वरिती ऐं अलण फ़क़ीर जी ख़्वाहिश ते लतीफ़ जूं वायूं ॻाइण शुरू कयूं ऐं थोरे ई वक़्त में हुन लतीफ़ जे बैतन ॻाइण ते उबूर हासिल करे वरितो। रज़ा अलण फ़क़ीर पंहिंजे भाउ अलण फ़क़ीर जे विछोड़े खां पोइ सक़ाफ़ती विरसे अजरक जे पटके ऐं लतीफ़ जे राग खे ज़िंदा ऐं जावेद रखियो। रज़ा अलण फ़क़ीर 3 महीना अॻु मांझंदि में बुनियादी सहूलियतूं पाणी गैस सिहत न हुजण ऐं बिजली जे लोड शेडिंग जे आज़ार सबबि मसवाड़ ते घर वठी हैदराबाद में रिहाइश इख़्तियार कई। हुन पोनीरनि में 2 पुट 4 न्याणियूं 1 बेव छॾिया आहिनि। संस जनाज़े निमाज़ में फनकार फ़हीम अलण STP अॻवान हैदर मला SUP अॻवान हाजी मोहम्मद सदीक मेमण सहाफ़ी यूसुफ उमराणी गुलज़ार मला ऐं ॿियनि शिरकत कई, जॾहिं त सक़ाफ़त खाते तरफ़ां को बि अमलदार शरीक न थियो। मरहूम जी तदफ़ीन मांझंदि भरिसां सैद अब्दुल्ला शाह कब्रिस्तान में कई वई। तॾो मांझंदि में विछायो वियो आहे, जिते संस पुटनि दानिश आकाश भाइरनि ग़ुलाम अली ऐं मुश्ताक अली सां तर्ज जो सिलसिलो हलंदड़ आहे। ईरान ऐं इराक मां ज़ियारतूं करे वापसि ईंदड़ सागड़ वासी खंभिजी वियो। इराक ऐं ईरान मां 20 ॾींहं जूं ज़ियारतूं करे वापसि ईंदड़ सागड़ म्यूनिसिपल कमेटी जो रिटायर मुलाज़िम अलहदीनो राजड़ कराची एयरपोर्ट ॿाहिरां नामालूम माण्हुनि हथां खंभिजी वियो। 64 सालनि जी ॼमार वारो अलहदीनो राजड़ 20 ॾींहं अॻु ज़ियारती काफ़िले सां गॾु ईरान ऐं इराक में करबला मौला ऐं ॿियनि मुक़दस हंधनि जे ज़ियारतनि ते वियल हो। संस काफ़िले में शरीक माण्हुनि मूजिबि हू ख़मीस जे ॾींहुं क़तर एयरलाइन में कराची एयरपोर्ट ते लहण खां पोइ पार्किंग में पंहिंजो सामान गाॾी में रखी रहियो हो त 6 नामालूम सिविल ड्रेस वारनि पहिरीं संस फ़ोटूं कढियो ऐं पोइ ज़ोरी ॼाणायल कार में विहारे खंभे खणी विया। होॾां अलहदीनो राजड़ जे नंढे भाउ लाल बख्श राजड़ काल एयरपोर्ट थाणे ते नामालूम अगवा कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण लाइ पहुतल हो, पर थाणे ते मौजूदु ड्यूटी अमलदार मुख़्तलिफ़ तावीलूं ॾेई FIR दाख़िल न कई। नवाबशाह में 6 इंसानी ज़िंदगियूं गॾकाईंदड़ खूनी तकरार नेठि ख़तमु थी वियो। नवाबशाह में तकरार ख़तमु करण बाद उमिरि क़ैद काटींदड़ बि आज़ादु थी वियो। 1999 में ॿिनि धुरियुनि जे माण्हुनि में मामूली ॻाल्हि तां थियल जहिड़ो खूनी तकरार में तब्दील थियो। अमीर अली बिरोही, ज़ुल्फ़कार बिरोही, एहसान बिरोही ऐं मोहम्मद अली क़त्ल थिया। 2 ॼणनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। पलांद में सिंध बार काउंसिल जो अॻूणो वाइस चेयरमैन वकील अली मोहम्मद ॾाहिरी संदसि मासूम पोटी समेत क़त्ल थियो हो। जॾहिं त औरतनि ऐं मर्दनि कोर्ट में लिखी ॾिनो त असां पंहिंजा खून बख़्श करियूं था,
जंहिंखां पोइ अदालत जावेद ॾाहिरी खे आज़ादु करे छॾियो। सिंधड़ी जी ख़ानगी जेल ते पुलिस छापो हणी 13 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो। कोल्ही बिरादरी जे 13 हारियुनि खे बाज़ियाब करायो वियो, जिन खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। डिघड़ी में डिलीवरी बैदि औरत जी हालत ख़राब थी वई, जॾहिं त जुॾे में एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि ॿुधायो त मीरपुर ख़ास जे डॉक्टरनि कराची या हैदराबाद मां इलाज कराइण जी सलाह ॾिनी आहे। हुननि चयो त डॉक्टराणी पारां मिठाई खे वारसनि मूजिबि डॉक्टरनि मसाने खे कट ॾिनो, जंहिंजे करे औरत जी हालत ख़राब थी। हुननि चयो त मामले जी जांच कराए इंसाफ़ कयो वञे। सिंध हुकूमत HIV खे रोकण लाइ के बि क़दम न खंया आहिनि। जेके हुन कोशिशूं वरितियूं आहिनि उन्हनि खे बि नाकाफ़ी क़रार ॾिनो वियो आहे। WHO जी टीम जे सरबराह कराची में जांच जे नतीजनि खां आगाह कयो। हुननि चयो त वायरस पखिड़ण जे ज़रियनि में रत जी मुंतक़िली ऐं मुतासिर माहिरनि मां ॿारनि में मुंतक़िली बि कारण थी सघे थो। टीम 211 इंटरव्यू कया, 18 घराणनि जे 142 माण्हुनि में वबाई बीमारी जी जांच पिणु कई। हैदराबाद में नामियारी फ़नकारा शाहिदा परवीन घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुन चयो त उस्ताद फ़तह अली ख़ान घर ते कब्ज़ो करे बेदख़ल करे छॾियो आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। कम्युनिस्ट पार्टी पारां हैदराबाद में इनक़लाबी अॻवान चे गवेरिया जी सालगिरह मल्हाई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे कामरेड इमदाद काज़ी चयो त ची गवेरिया हर क़िस्म जे इस्तेहसाल ख़िलाफ़ जदोजहद कई। ऐं हाणे असीं पेश कंदासूं ख़बरुनि जी दुनिया में हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे कंबर मां ख़ादम हुसैन रिंद। ख़त जो उनवान आहे वज़ीर आज़म ख़िताब सिर्फ़ करप्शन कमीशन क़ाइमु करण लाइ कयो। बजट वारे ॾींहुं क़ौम खे ख़िताब करण जो मक़सदु वज़ीर आज़म वटि खणी कहिड़ो बि हुजे, पर अवाम ऐं मीडिया खे इंतज़ारु हो त ॾिसजे मुल्क जो इंतिज़ामी सरबराह क़ौम सां कहिड़नि अहम मामलनि ते मुख़ातिब थो थिए। दरअसल ख़ान साहिब जी ताज़ी ख़िताब जो सभ खां अहम नुक़्तो पंहिंजी नज़रदारी हेठि हिकु जांच कमीशन ठाहिण जो ऐलान हो, जेका 2008 खां 2018 दौरान कर्ज़नि में थींदड़ वाध जा सबब ॻोल्हींदी। हुन दावा कई त पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजे इक़्तिदार जे आख़िरी 10 सालनि दौरान मुल्क मथां कर्ज़नि में 24,000 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो कयो। परवेज़ मुशर्रफ जे दौर में गैर मुल्की कर्ज़ 39 अरब डॉलरनि मां रुगो 41 अरब डॉलरनि ते पहुतो, पर हुननि जे दौर में 41 अरब डॉलरनि मां वधी वञी 97 अरब डॉलरनि ताईं पहुतो। ॼाणायल जांच कमीशन उन्हनि 24 अरब रुपयनि जा पेरा खणंदी। कमीशन जी जोड़जक बाबति इमरान ख़ान ॿुधायो त हुन में FIA, FBR, SACP ऐं फ़ौज जे ॻुझनि इदारनि ISI, IB जा नुमाइंदा शामिल हूंदा, जेके संदसी नज़रदारी हेठि कमु कंदा। इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब में हिकु ॿिए बि दावा कई त गुज़िरियल 9 महीननि दौरान मूं मथां मुल्क खे मुस्तहकम करण जे हवाले सां जेको दॿाउ हो, तंहिंजो हींअर ख़ात्मो अची चुको आहे। हीअ हिकु अहिड़ी दावा हुई जंहिंखे ॿुधी माण्हू हिक ॿिए जा मुंहं तकींदा रहिजी विया हुआ। आसिफ अली ज़रदारी जी नेब पारां गिरफ़्तारी जे हवाले सां वज़ीर आज़म जो चवणु हो त छा इहा तब्दीली नाहे त जिन बाबति को सोचे बि न पियो सघे से जेल में आहिनि। हुन चयो त 2008 में चार्टर ऑफ डेमोक्रेसी न पर चार्टर ऑफ करप्शन जो मुआहिदो तय थियो हो। इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी जे ॿारनि जो हवालो ॾींदे चयो त उहे मुल्क मां रक़म गॾु करे ॿाहिरि मोकिलींदा रहिया। हुन तोहमत हईं त शहबाज़ शरीफ़ जे पुटनि 3 अरब खां वधीक जी मनी लॉन्ड्रिंग कई ऐं पंहिंजनि चइनि कंपनियुनि खे
टीहनि जे अंग ताईं पहुचाए छॾियो। आसिफ ज़रदारी जाली बैंक अकाउंटनि वसीले 100 अरब खां मथे मनी लॉन्ड्रिंग कई। अपोज़िशन पारां असांजी हुकूमत खे गैर मुस्तहकम करण जी कोशिश कई पई वञे, पर खेनि जेको वणे सो कनि। हू न कंहिंजी ब्लैक मेलिंग में अचण वारो आहे, न ईंदो। इमरान ख़ान दोस्त मुल्क चीन, सऊदी अरब ऐं गॾियल अरब अमारतनि पारां ॾिनल इमदाद जो ज़िक्र कंदे चयो त मां संदनि शुक्रगुज़ार आहियां जो हुननि ॾुखियुनि हालतुनि में मदद कई। बजट जे हवाले सां वज़ीर आज़म चयो त असां कमज़ोर ऐं घटि आमदनी वारे तबिके लाइ 5 अरब रुपया रखिया आहिनि। हुन इहा पिणु दावा कई त हूअ पंहिंजो समूरो ख़र्च पाण कंदो आहे, सवाइ सिक्योरिटी ते ईंदड़ ख़र्च जे। हुन फ़ौज पारां बचाव वारनि ख़र्चनि में वाध न करण वारे फ़ैसिले जो आदर भाव पिणु कयो। संसद चवणु हो त काबीना मेंबरनि जी पघार में 10% लाथ कई वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे पूरे ख़िताब ते नज़र विझे त सवाइ कर्ज़नि जा सबब ॻोल्हण लाइ जांच कमीशन ठाहिण वारे ऐलान जे ॿी का नई ॻाल्हि नाहे। उन में को शक नाहे त करप्शन हिन मुल्क जे चंद बुनियादी मसइलनि मां हिकु आहे, पर सभिनी खे ख़बर आहे त पंहिंजे इक़्तिदार जे लॻभॻि 9 महीननि में हाणोके इमरान ख़ान सरकार सवाइ मुख़ालिफ़नि खे गिरफ़्तार करण जे कंहिंखे बि सज़ा ॾियारे न सघी आहे। उनखां सवाइ मुल्क मां लुटियल नाणो वापसि आणण जे सिलसिले में बि का बि अॻु भराई नज़र नथी अचे। 9 महीना कंहिं ॾोह जी जांच ऐं ॾोहारी खे सज़ा ॾियारण लाइ भले खणी नाकाफ़ी हुजनि, पर कुझु थींदो त नज़र अचणु खपे। बाक़ी वज़ीर आज़म पारां करप्शन, मनी लॉन्ड्रिंग ऐं उन में मुलविस चंद माण्हुनि जो ज़िक्र एतिरा भेरा थींदो रहियो आहे जो अहिड़ी समूरी रिकॉर्डिंग अवाम जे हाफ़िज़े में महफ़ूज़ थी चुकी आहे। रही ॻाल्हि जांच कमीशन जी त जेका जाइ नाहे तंहिं ते छा ॻाल्हाइजे, पर हिकिड़ो सुवालु ज़रूरु पैदा थो थिए त जॾहिं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॾोहनि जी जांच ऐं ॾोहारियुनि खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण लाइ केतिरा इदारा ऐं अदालतूं मौजूदु आहिनि, त पोइ वज़ीर आज़म खे कर्ज़नि जी जांच लाइ हिकु नई जांच कमेटी ठाहिण जी घुर्ज छो महसूसु थिए। मौजूदा हालतुनि जी अकासी कंदड़ ख़ूबसूरत शाइरी ख़बरुनि जी दुनिया में शामिल कयूं था। अचो त ॿुधूं था साईं राशिद मोराई खे। मूं ॿार पढ़ाया पोरियत थी के पोरियत दिल रंजूरनि जा, पर हारियुनि जा पुट हारी थिया मज़दूर थिया मज़दूरनि जा, ऐं बुख बराबरि बुछड़ी आहे सभु खाणल बुख जे खूरनि जा। मूं ॻाल्हि ठाहियर कायल हा सभु दोखे जे दस्तूरनि जा, मां छा करियां मां छा करियां। मूं छा न सुजाॻीअ सॾ कया न रत खे निंड न होड़ियो आहे, से जवान रहनि था झूटनि में मूं जन सां नातो जोड़ियो आहे। जे माली हा रखवाला हा तिन भाग जो ॿेड़ो ॿोड़ियो आहे, हिन नीह जवानी नास कई मूं लोड़ियो रत विलोड़ियो आहे, मां छा करियां मां छा करियां। मूं वार सठा हर वार नवां मूं वेरनि सां वेढ़ांद कई, ऐं वेरनि वारे वारे सां थे वेड़ वॾी विणवाद कई। के सूर्य साथी काल्ह कुठा जिन रेटे रत सां रांदि कई, थी पाण भिटाईअ जो ॿेली मूं सिसी नेज़े पांद कई, मां छा करियां मां छा करियां। हीअ क़ौम त क़ाबिल रहम जे आहे, पर रहम बि कंहिंखे कोन अचे। के थोरा दाणा ख़ुशि आहिनि न त पियो आहे सारो ॾे ॾचे, को अहिड़ो ओभर उभरे जो को ज़ालिम आमिर कोन बचे। हिन आस ते वक़्तु गुज़ारियां थो ता मन को हितड़े रंग रचे, मां छा करियां मां छा करियां। आ सच नंढो वेह गंढो वाहू, पर्बत जेॾो कूड़ो वाहू, टुटंदो थोरी टोकर सां ॼण कांच जो कोई चूड़ो आहे। हर वाव अॻियां बि निमी पवंदो ॼण कांह जो कोई बूड़ो आहे, पर थोरी हिमत केरु करे त हर को रूह विसूड़ो आहे, मां छा करियां मां छा करियां। को मुल्ला आ को पंडित आ को सूफ़ी ऐं को जोगी आ, को लंघो लालच जो लोभी को लोभीअ जो पी ठोगी आ। से भंगू पीथा भड़ थियनि मूं जिन लाइ पीड़ा भोगी आ, मां राशिद वेठो रत रोआं जो राज थियो अॼु रोगी आ, मां छा करियां मां छा करियां। इन्ही ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मिज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर, अल्लाह निगहबान।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।